सिंध आबादगार बोर्ड के मरकजी अगवान पारा इजलास बाद गंबड़ कौमी शाहरा ते माकड़मार स्प्रे न थियण ऐं आबादगारनि जा जायज़ मसला हल न थियण ख़िलाफ़ अॻूणी MP अनवर महर ऐं ॿिनि जी अगवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मक़ामी होटल में सिंध आबादगार बोर्ड जो माहवार इजलास मरकजी अगवान हाजी अनवर खान महर जी सदारत हेठि थियो। इजलास में सिंध जे सभिनी ज़िलनि जे आबादगारनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हायो वियो। इजलास खां पोइ आबादगारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां टीन दॿा खड़काए ऐं दुहियूं करे माकड़ भॼाइण लाइ केतिरा ई हीला हलाया आहिनि, पर को बि फ़ाइदो न थियो आहे। हुन चयो त लखनि जी तादाद में पुतल माकड़ कणक लूसण सब्जियूं बाग ऐं ॿिया फसल ऐं वण खाई तबाह करे छॾिया आहिनि, जंहिं सबबु हारियुनि आबादगारनि खे करोड़े रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। मुंहिंजो जेको आहे हिन वक़्तु मेन जेको इशू आहे सिंध में उहो माकड़ जो आहे ऐं माकड़ जो जेको हमिलो आहे जेकॾहिं सिंध सरकार इन ते जेकॾहिं 6 महीना अॻु में अमल करे हा ऐं जेको थोरो आयो हुई माकड़ उनखे ख़तमु करे हा त हिन वक़्तु हेॾी ॾिसणा न पवंदा ऐं हिन वक़्तु जेकॾहिं अञा अमल नथो थिए त हे एतिरो वधी वेंदो जो सिंध सरकार जे लाइ वॾो मसइलो थी वेंदो। बराए महिरबानी करे जेको 25 किलोमीटर में माकड़ अंडा लथा आहिनि उन्हनि खे फौरी उन ते क़दम खयो वञे। जीअं त ॿुधो आहे ज़राअत खाते वारनि खां त जनवरीअ में जेका अर्बन जे तइदाद में माकड़ ईंदी उन ते कंट्रोल करण लाइ मां ॾुखियो थींदो। साईं मुंहिंजे ख़्याल में 6-7 महीननि खां वठी हुकूमत जो जेको रवैयो आहे ख़ासि तौर ते ही डेज़र्ट लोकास जेको आहे जंहिं समय वक़्तु अछड़े थर में या डेज़र्ट जेको असांजो थरपारकर जो आहे उते हो, उते उनखे तबाह न करण जे करे उन ते स्प्रे न करण जे करे अॼु इहा हालात थी रहिया आहिनि जो हाणे असांखे लॻे पियो त हिकिड़ो तमामु वॾो जेको आहे उहो नुक़सानु कंदो। हिननि हुकूमत खां मुतालबो कयो त फौरी तौर ते माकड़ जे ख़ात्मे लाइ स्प्रे करायो, शुगर मिलनि ॾांहुं आबादगारनि जूं रस्तूं ॾियारियूं वञनि ऐं आबादगारनि जा मुतालबा मंज़ूर कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk